नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे भरिया सिटी का ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे सिविल सोसाइटी पारां गर्मी पद वधण सबबि ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर ऐं शहरियुनि लाइ मेन स्टॉप चौक ते हीट स्ट्रोक कैंप क़ाइमु कई वई। कैंप में ईंदड़ माण्हुनि ऐं मुसाफ़िरनि खे थधे मिठे पाणी जी शबीर प्यारी पई वञे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल मुसाफ़िर भरिया सिटी सिविल सोसाइटी जे अहिड़े क़दम खे तमामु घणो साराहियो आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भरिया सिटी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगी पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन सख़्त गर्मी सबबि जेको आहे सो भरिया सिटी मेन चौक ते सिविल सोसाइटी पारां हीट स्ट्रोक कैंप क़ाइमु कई वई आहे। इन हीट स्ट्रोक कैंप में जेको आहे मिठे पाणीअ जो शरबत पीआरे पियो वञे। हितां जे जेके मुसाफ़िर अचनि पिया वैगननि में बसुनि जे ज़रिए मुसाफ़िर जेके अचनि पिया गर्मीअ सबबि उन्हनि खे हिन हीट स्ट्रोक कैंप ते सिविल सोसाइटी भरिया सिटी पारां थधे पाणीअ जे जेके आहिनि शरबत पीआरे पियो वञे। अचो त हितां जे आवाम खां मुसाफ़िरनि खां ऐं हिन सिविल सोसाइटी वारनि खां पुछूं त हुननि जो छा चवणु आहे। ज़बरदस्त फ़ाइदो आहे साईं, सुठी ॻाल्हि आहे, बिल्कुलु लॻणु खपनि। गर्मी ॾाढी आहे साईं, पाणी पीतो आहे साईं, लॻाई वई आहे कैंप, सुठी ॻाल्हि आहे। ही जेका हीट स्ट्रोक आहे तव्हांखे ॾिसो त केॾी गर्मी आहे, ईअं सम्झो लॻे सिज हेठि लही आयो आहे। हाणे ही जेका आहे असां सबील जेका आहे टाउन कमेटी भिरिया जे तरफ़ां सैयद अमीर अली शाह जे तरफ़ां ऐं हमदान जेको आहे मिनरल वाटर उन्हनि जे तरफ़ां उन्हनि जी महिरबानियूं ऐं असांजो समीउल्लाह मेमुन साहब जन जूं महिरबानियूं आहिनि। उन्हनि इहो तावन कयो आहे। असां सोशल समाजी सियासी जेके बि हिते असां भिरिया सिटी टाउन जा माण्हू आहियूं, असां सभिनी गॾिजी करे हीअ एतमाम कयो आहे त छो त गर्मी तमामु घणी आहे ऐं केतिरा ई माण्हू असां बेहोश थींदे ॾिठा आहिनि। उन जे करे असां सभई सोशल समाजी माण्हू जेके बि आहियूं पाण में गॾिजी करे हीट स्ट्रोक खे कंट्रोल करण जे लाइ असां जेको आहे सो हीउ प्रोग्राम रचियो आहे। इनशाअल्लाह अल्लाह ख़ैर कंदो त हीउ जेको आहे पाणी सबील जेका आहे इनशाअल्लाह जेसीं ताईं गर्मी रहंदी त सबील पंहिंजी जारी रखंदा। गर्मी पद 45 ऐं 50 हुजे उते भिरिया सिटी जे सिविल सोसाइटी ऐं तालके इंतज़ामिया खे जसलण जीअं हिते हीट स्ट्रोक खां बचाव लाइ हिननि हिकिड़ी कैंप आई आहे, नंढड़ी हिकिड़ी वक़्त जे हिसाब सां नंढड़ी हिकिड़ी कैंप आई आहे ऐं सॼे शहर खे मिठो पाणी ॾियनि था। तम जसलणनि ऐं मुंहिंजी इहा दुआ ऐं सॼी शहरनि खे अपील आहे सिविल सोसाइटी जो वधि में वधि साथ ॾिए त जीअं हीअ हीट स्ट्रोक वारा ॾींहं अमली तौरु हे कमु करे आवाम खे पाणी जो मुयसरु करे सघनि। गर्मीअ जे ॾिसो पिया था त 50 डिग्री खां अबो टेम्परेचर पियो थो हले ऐं तमामु घणी गर्मी आहे, तपश आहे। टाउन चेयरमैन भिरिया सिटी से अमीर अली शाह जे तरफ़ों ऐं हमदान प्यूरीफाई मिनरल वाटर वारा दोस्त आहिनि जिन मिनरल वाटर ऐं ॿियो सामान मुहैया कयो आहे। ॿिया बि जेके मुखैर हज़रात आहिनि साहिब हैसियत उन्हनि बि ताउन कयो आहे। अॼु अलहमदुलिल्लाह मिठी सबील सॼो ॾींहुं असां हलराई आहे ऐं जेसीं ताईं हली सघियो असां हलराईंदासीं। कोशिशि इहा ई आहे त हीउ महीनो ॾेढ पूरो मुसलसल पाणीअ जी सबील हले, थधे पाणीअ जी, त तमामु घणो फ़ाइदो आहे। मुसाफ़िर ॾिसो न, जेकॾहिं कंडियारे मां हिकिड़ो भिरिया स्टाफ ताईं अचे थो, ॿार मासूम आहिनि, नंढड़ा लेडीज़ आहे, मर्द माण्हू आहिनि, पाणीअ जो हिकिड़ो ॿ गिलास माण्हू पीए थो त कुझु हुनखे रिलीफ मिले थो। दोस्तनि खे अव्हां जे थ्रू जेको आहे सोशल मीडिया जे थ्रू ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे थ्रू सभिनी खे इहे अर्ज़ु कंदुसि त जेकी बि साहिब हैसियत आहिनि कोशिशि कनि पंहिंजे शहर में पाणी पीआरण जो तमामु घणो वॾो सवाबु आहे। उनजो अजुर बसि अलाह जी ज़ात ई ॾेई सघे थी। तो कोशिशि करे सभई जेकी दोस्त हिकिड़ी कोशिशि करणी आहे, बिस्मिल्लाह माण्हू करे निकिरे। असां बि बिस्मिल्लाह कईसीं, उन में असांखे ताउन मिलियो आहे दोस्तनि जो, वॉलंटियर्स जो, गॾिजी हिकिड़ो सिस्टम हले पियो थो। नाज़रीन तव्हां हितां जे माण्हुनि जा शहरनि जा ऐं मुसाफ़िरनि जा वीचार ॿुधायो। उन्हनि इहो चयो त हिते जेको आहे गर्मी पात तमामु घणो आहे, जंहिं सबबि मेन चौक ते हीट स्ट्रोक कैंप क़ाइमु कई वई आहे जेका तमामु घणो ख़ुशाइन ॻाल्हि आहे। हिननि इहो चयो त हिते मिठे पाणीअ जूं ऐं सादे पाणीअ जी, थधे पाणीअ जी जेके सबीलूं आवाम खे प्यार पियो वञनि, इहे पाणी पीअण जो तमामु घणो सवाबु आहे। ऐं हिननि इहो बि चयो त हर शहर में जेको आहे सो सिविल सोसाइटी पारां ईअं ई मिठे पाणी जूं कैंपूं क़ाइमु कनि त तमामु घणो माण्हुनि खे रिलीफ मिलंदो ऐं जेको मुसाफ़िर जेके परेशान थी सफ़र कनि था उन्हनि खे बि जेको आहे सो इन पाणी पीअण सां जेको रिलीफ मिलंदो। कैमरामैन अली हैदर कलोड़ सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ टीवी भिरिया सिटी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।